खां अॻु में 3 महीननि में यासीन खे क़तल करे असांजे दरवाज़े ते माशूक धाड़ेल उछलाए वियो। तंहिं में माशूक नम खून पहिरीं कराया आहिनि, उन ते नेट ते हलनि पियूं, उन जूं रिकॉर्डिंगूं सभु। उन खां पोइ हाणे FIR असां न्याणियुनि ते कराई आहे, अदा ख़ान मोहम्मद, बहादुर ऐं जेको आहे सो महरम डाहरी, सिद्दीक़, माशूक, साहब ख़ान, आशिक़। अदा मुंहिंजो नालो आरज़ू सिंधी। छा मसइलो आहे प्रेस क्लब आहे? मसइलो इहो आहे त अदी हमीदा डहरीअ ते फुर जो केस करायो वियो आहे। हिननि जा 5 डहरी बासर ज़मीदार आहिनि, सो उन जे करे अॼु अदीअ वारा हिते नवाबशाह प्रेस क्लब ते आया आहिनि ऐं अदीअ वारनि खे धमकियूं, मौतमार धमकियूं बि ॾिनियूं वञनि। असां आया आहियूं, असांजो मुतालबो इहो ई आहे त हिननि न्याणियुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं हिन मर्दनि ते FIR ठहे बि थी, औरतुनि ते फुर जूं FIR। असां त ज़िंदगीअ में पहिरियों चकर ॿुधो आहे त औरत हिकिड़ी फुर थी करे। इहा हिकिड़ी पीपल्स पार्टी जी नाहेली आहे, बासर ज़मीदार जी नाहेली आहे। जेके मर्द जवाननि ते न पुॼी सघंदा आहिनि, पोइ वार उन्हनि जो औरतुनि ते हलंदो। इस्माइल ॾाहिरी जी भेण आहे। जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे, मां मुसलसल पंहिंजे भाउ जे केसनि जी पैरवी कंदी थी अचां ऐं मां उन जे पोयां मतिलबु पर घोर कंदी रहंदी आहियां। जीअं जे करे हिननि मुंहिंजे इस्माइल भाउ जे मथां हिकिड़ो केस रहियो आहे, उन में मां ज़ामीन आहियां ऐं अदा हिननि मुसलसल मूंखे हिरासमेंट कंदा था अचनि, हिरासमेंट कंदा रहंदा आहिनि। ऐं माशूक ॾाहिरी 2-3 दफ़ा 8-10 माण्हू वठी मुंहिंजे घर ते पायो, मूंखे हिरासमेंट करे विया। सेक्शन थाणे जी पुलिस उन्हनि जी बिल्कुलु कमदार ठहियल आहे, उहा बि असांखे हिरासमेंट थी करे।